नाज़िन भान सईदाबाद में SUP अॻवाननि शहर जे मसइलनि जे हल लाइ टाउन ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई आहे। उन हवाले सां ॾिसूं था शहर निज़ामुद्दीन गंभीर जी ही रिपोर्ट। जी बिल्कुल, इन वक्त असां मौजूद आहियूं भान सईदाबाद टाउन कमेटी के गेट ते, जिते सिंध यूनाइटेड पार्टी ज़िले जामशोरे के सदर टाउन कमेटी भान सईदाबाद के गेट ते बुख हड़ताल की आहे। अचो तो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। टाउन कमेटी भान सईदाबाद में गुज़िरियल 13 सालनि जी जेका मुसलसल करप्शन थी आहे उन जे खिलाफ़ असां बुख हड़ताल ते वेठा आहियूं। असां नेब एंटी करप्शन ऐं FIA जे इदारनि खां मुतालबो कयूं था त बराए महिरबानी टाउन कमेटी भान अचो ऐं रिकॉर्ड ज़ब्त कयो ऐं इन्वेस्टिगेशन कयो। चीफ मिनिस्टर जो इशारा टाउन कमेटी जो है इदारो उहा जैसा अवामी बुनियादी सहूलतूं जुड़ियल आहिनि। हिते 8 सालनि में तरक्याती कमनि जे आड़ में जेका करप्शन थी है उन जो एहतसाब थियणु घुरिजे ऐं मौजूदा इंतज़ामिया जेका आहे उहा अॻी सॼी करप्शन जो तसलसल है। अॻमी जो चेयरमैन साहब हो जेका करप्शन करे उन सॼे जो तसलसल मौजूदा इंतज़ामिया पिणु आहे। असीं मुतालबो था कयूं एहतसाब इदारनि खां त अचो त हिते जेके अरबे रुपया कागज़नि में ॾेखारिया विया आहिनि उहे किथे ख़र्च थिया आहिनि। बुख हड़ताली कैंप पाण भान टाउन कमेटी जे साम्हूं वेठा आहियूं। असांजो मक़सदु वेहण जो इहो आहे त भान सईदाबाद जे मुख़्तलिफ़ मुहलनि में हलो, भान शेख में हलो, मेमून मोहल्ला में हलो, मेराण कॉलोनी में हलो, सखी सैद सलेमान शाह कॉलोनी में हलो, उते तव्हांखे किचिरे जा ढेर नज़र ईंदा, ड्रेनेज जो सिस्टम तव्हांखे तबाह नज़र ईंदो। ऐं ॿी मेन ॻाल्हि मां तव्हांखे चवंदो हलां त हिते कागज़ी कार्रवाई में घिटियूं ठही वियूं आहिनि, पर अमली तौर ते उहे घिटियूं अञा ताईं न ठही सघियूं आहिनि। उन जो मेन कारण करप्शन आहे। असां नेब जे आला इख्तियारियुनि खे घुर था कयूं त हिते जिन करप्शन कई आहे, जेके ऑफिसर करप्शन में मुलविस आहिनि, उन्हनि जो एहतसाब कयो।